औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, असां बीठा आहियूं जेलस चौक ते बीठा आहियूं हींअर ऐं असां दोस्तनि खां पुछंदासीं त अॻी हुकूमत में महांगाई या हिन हुकूमत में महांगाई आहे ऐं तब्दीली पसंदि हुकूमत केतिरो महांगाई ते कंट्रोल कयो आहे। अदा महांगाई ते कंट्रोल थियो आहे न थियो आहे? सर महंगाई ते कहिड़ो कंट्रोल, अञा वधी तमामु घणी महंगाई आहे। हिते ॾिसो था त एतिरी महंगाई आहे, बे इंतिहा महंगाई आहे, एतिरी आहे जो इंसान सोचण खां बेइंतिहा बसि एतिरो सोचे थो हाणे बसि पाण खे मारियूं, ॿियो छा कयूं। महंगाई आहे हेॾी जो मजबूर थो थी वञे, बचनि जे करे इंसान बाक़ाइदा मजबूर। इहो केरु कंट्रोल कंदो महांगाई? कंट्रोल इहो कंदो जो मथां हुकूमत आहे, हुकूमत खे अपील था कयूं, महिरबानी कयो। हेॾी महांगाई आहे, कंट्रोल केरु कंदो महांगाई ते? महांगाई आहे या न आहे? महंगाई आहे साईं, वॾी अॻी हुकूमत खां वधीक महांगाई आहे, हींअर महांगाई आहे? हिन हींअर महांगाई आहे। छा चवंदो तव्हां हुकूमत खे? हुकूमत खे चवंदा त सस्ताई त करे, ग़रीब आवाम काॾे वञे। भाऊ महंगाई तमामु घणी आहे, सॼो ॾींहुं बसर बटालियूं हलाए 500 था कमायूं, ॿुधे न 500 खणी था वञूं त अटो बि माना पूरो थी नथो पए। 500 जो रुॻो अटो वठी वञा थो, बाक़ी की काॾो अचे। रोज़ केतिरो कमाईंदो आहे तव्हां? कमाईंदो आहियां 500 600। अच्छा। ऐं घर जो ख़र्च घटि में घटि 1500 आहे, कमाईंदो 500 आहियां। 1000 रुपया डेली कर्ज़ी थो थिए? 1000 रुपया डेली कर्ज़ी ख़ुदकुशीअ खे बची विया आहियूं। पोइ छा थो चए गवर्नमेंट खे? छा थो चए? अॻी गवर्नमेंट महांगा कई, हिन गवर्नमेंट महांगा बाबा हिन गवर्नमेंट में सवासुल तबाही मची वियो आहे, ॿुधे न। अच्छा, जेके तब्दीली आहे, तव्हां नारा आया त हाणे तब्दीली ईंदी, ॿियनि खे वोट कंदा, उन्हनि छा कयो? भाऊ तब्दीली त नारो त हयोसीं, ॿुधे न, पर हाणे सवासुल तमामु परेशान। केतिरी महांगाई आहे हाणे? वॾी महंगाई आहे साईं, महंगाई अंत खां ॿाहिरि आहे साईं। छा महांगाई जी ॻाल्हि साईं, सम्झूं सभु कुझु था, ग़रीब असां पिनण ते माज़ूर आहियूं, ॿियो छा आहियूं साईं, मिसकिन आहियूं न पिनंदा। हाणे जो तव्हां नवां नुमाइंदा जेके चूंडिया उहे छा था कनि? उहे इहे ई कंदा, मोचड़ा हणंदा साईं, बचा वठी विहूं था, आधा वोट था, सरदार आहे, गुलाम आहे, वरियाम आहे। हा साईं, छा कयो अथऊं? कुझु बि न कयो अथऊं असां मिसकिननि खां। फुल थी वई आहे। इन खां अलावा खाइण खां गरीब मज़दूर माण्हू 500 रुपया कमाए थो, 1000-1500 जो ख़र्च आहे। तेल सस्तो हुयो, तेल महांगो थी वियो आहे। चांवरनि जो अटो सस्तो हुयो, उहो बि महांगो थी वियो आहे, 2500 रुपया मण थी वियो आहे। हर शइ महांगा आहे। इमरान ख़ान कई आहे, गवर्नमेंट खे अपील आहे त माना थोरी घणी सस्ताई बि कजे। महांगाई केतिरी आहे अदा? महांगाई अरूज थी वियो आहे वॾो, कॾहिं बि हेॾी महांगी शइ असांखे नंढड़ा जॾहिं ॿाना आना अनक टके चांहि मिलंदी, अॼु चांहि जो कोप बि 50 रुपयो 40 रुपया लॻे पियो। हथ राधू महांगाई आहे, मथां थियल आहे। मथां जी जॾहिं पॉलिसी आहे त हेठियों हूंदी आहे, जॾहिं ST हूंदो आहे हद जो, उहो सॼो ख़लको कंदो आहे त हेठियां बि ख़लका कंदा आहिनि। जे उहो न कंदो, झगड़ी हूंदो त हेठियां बि झगड़ी हूंदा। छा आहे मज़दूरी 500-600 या मज़दूरी घणी आहे, गिह जो किलो घणे आहे, गिह खंड जो किलो घणे आहे। जॾहिं तोराज जे पुल में जॾहिं मशरूब आयो हो, तॾहिं 40 रुपया या 45 रुपया खंड जो किलो हो। अॼु किलो 110, 120। अॼु गिह जो किलो 200 रुपया, 30 रुपया, 240 रुपया किलो हिकु, 88 रुपया। वरी उन खां पोइ लटनि जे करे, दवा जे करे ग़रीब मिसकिन, कंहिंजे करे छॾ भत जे करे, महिमान नवाज़ी करे एॾी महांगाई ख़तमु थींदी। हे ज़ालिम अमेरिका ॾे पैसा या यूरोप में पैसा, हिन असांजे पाकिस्तान में जेको बि ज़ालिम खे मन MP वज़ीर था कयूं, ज़ालिम खे खणी उहो ॿाहिरि पैसा थो मोकिले, असांजो मुल्क कंगाल थो कयो। इहो पाकिस्तान जो जेको काज़-ए-आज़म हो, इहे जेके आहे भला बहितर, भला में भला हा, जिनखे असांजो अहसासु हो। अॼु जेको बि अमेठी थो अचे वज़ीर आज़म, तो ज़ालिम थो अचे, ॿी पॉलिसी आहे, बाबा तव्हांखे सभु कुझु करे ॾींदुसि, मां हीअं कंदुसि, डुमकी डोली वॼाए वज़ीर थी, पोइ मोटरनि जो खल जो ठको थो पए। असांखे छा कयूं? बेवसाए हुन वियूं था न, निंड पियो आहे, वियो आहे त निंड पियो आहे। आवाम जा व्यू ॿुधा, चवनि था खंडु 110 रुपया किलो आहे ऐं 280 रुपया तेल किलो आहे, ऐं असां 500 रुपया कमाइण वारा आहियूं, असां काॾा पूरत कयूं? ऐं हुकूमत महांगाई कई आहे, जेको वफ़ाक़ी हुकूमत आहे, ऐं सिंध गवर्नमेंट उन ते कंट्रोल नथी कराए सघे, ऐं लाड़काणे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट त हूअं ई सुतल आहे। गंदगी
बदअमनी, उन खां पोइ महांगाई। दोस्तनि जो ख़्यालु आहे, दोस्त अपील था कनि, अवाम अपील थो करे त महिरबानी करे महांगाई ते कंट्रोल कयो वञे, न त असांजो जीअण जंजाल थी वियो आहे, असां ख़ुदकुशी करण ते मजबूर थी पिया आहियूं। दिलबर शाहिद, MD सिंध, मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल। मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।